अहम खबर है इस्लामाबाद का वासा शेर कनासी इतलात वारे वफाकी वजीर अता तारजू मीडिया सा गालियों PTM पाकिस्तान जो झंडो साड़ियों उनके परडे मां फंडिंग मिली रही है। PTM जा पाबंदी मंडल TTP ऐं अफ़गान तालिबान सां राब्ता हुआ। वफाकी वज़ीर जो चवण है त जांच थी रही है त PTM खे किथां किथां फंडिंग मिली रही है। PTM जेके हमला कया उन्हनि में अफ़गानी बि मुलविस आहिनि। जांच बाद ॾोह साबित थियण ते ई कंहिं ते पाबंदी लॻाई वेंदी आहे। समूरियूं शयूं साबित थियण बाद PTM ते पाबंदी लॻाई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। वफाकी हुकूमत तरफ़ां PTM ते पाबंदीअ जो ऐलान कयो वियो आहे। वफाकी वज़ीर अता तारड़ प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। संदसि चवण आहे त PTM पाकिस्तान जो झंडो साड़ियो उनखे परॾेह मां फंडिंग मिली रही आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। PTM जा पाबंदी मढ़ियल TTP ऐं अफ़गान तालिबान सां राब्ता हुआ। जांच थी रही है तो PTM खे किथां फंडिंग मिली रही है। PTM जेके हमला कया उन्हनि में अफ़गानी बि मुलविस आहिनि। इतलात वारे वफाकी वज़ीर अता तारड़ जो चवण है। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। जांच बाद ॾोह साबित थियण ते ई कंहिं ते पाबंदी लॻाई वेंदी। समूरियूं शयूं साबित थियण बाद PTM ते पाबंदी लॻाई है।